आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हींअर असीं पंहिंजे ॿिए पार्ट में मोहतरम इलियास सांगी साहब सां जेके म्यूज़िक कंपोज़र आहिनि उन सां गॾु मौजूदु आहियूं। इंशाल्लाह वरी ॿियो सुवाल साईं सां हींअर कंदा, पर जिन दोस्तनि असांजे चैनल खे हींअर जॉइन कयो आहे महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियों तव्हां ताईं पहुचे। वॾी सिंधी ॻाइणी आहे शनीला अली साहिबा, तव्हां उन लाइ बि धुन हिकु कंपोज़ कई, उहा धुन कहिड़ी हुई उहा असांजे नाज़रीन खे महिरबानी करे गुनगुनाए ॿुधाई। भाउ उहो असांजो पुराणो लोकगीत आहे माई भागी जो, मूंखे जोगी हणी ॾे तूं ढारो, मूंखे जोगी हणी ॾे तूं ढारो, अल्लाह मूंखे सामी हणी ॾे तूं ढारो, मुंहिंजो कांगल आहे कुर्ब वारो, अल्लाह मुंहिंजो कांगल आहे कुर्ब वारो। जी साईं, साॻियो ई धुन नाज़रीन खे शनीला अली जे आवाज़ में ॿुधाईंदा, महिरबानी। जी नाज़रीन, ॿिया बि काफ़ी सारा सुवाल आहिनि, पर अञा असां चाहींदासीं साईं खां अञा बि हिकिड़ी सुठी धुन जेका साईं पंहिंजी शाइरी में कंपोज़ कई आहे ऐं उहा धुन असांजे रियाज़ सुमिरे साहिबु ॻाई आहे। साईं खां तफ़सील वठंदासीं त उहा धुन थोरो साईं खां गुनगुनाईंदासीं ऐं इहो बि तफ़सील वठंदासीं इहा धुन तव्हां कहिड़े साल में ठाही हुई। जी साईं। भाईजान, ही मुंहिंजी पहिरीं धुन आहे सभ खां, ऐं नौजवानीअ में जीअं अख जो अटकाव थींदो आहे कंहिंसां, उहा ई शुरूआत आहे। ख़बर नाहे कॾहिं मिलंदे, ख़बर नाहे कॾहिं मिलंदे, जॾहिं शायदि न हूंदासीं दिली दिल में मुले रोंदे, जॾहिं शायदि न हूंदासीं ख़बर नाहे कॾहिं मिलंदे। महिरबानी सर, असां चाहींदासीं त तव्हां असांजे नाज़रीन खे उहा धुन मोहतरम सुमिर साहिब जे आवाज़ में असांखे ॿुधाईंदा। जॾहिं शायदि न हूंदासीं दिली दिल में मुले रोंदे, जॾहिं शायदि न हूंदासीं ख़बर नाहे कॾहिं मिलंदी। माशाअल्लाह, तमामु सुठियूं धुनियूं आहिनि नाज़रीन, तव्हां ॿुधंदा हूंदव ऐं तव्हां बि लुत्फ़ अंदोज़ थींदा हूंदव। अहिड़ियुनि धुनियुनि जो माहिर कंपोज़र ऐं उहो लाड़काणे में रहिजी वियो आहे। सो असां चाहींदासीं तव्हां सभई दोस्त गॾिजी अहिड़े कंपोज़र सुठे म्यूज़िकल फ़नकार खे माण्हू अॻिते आणे त जीअं मीडिया ते अचे ऐं दुनिया ॾिसे ऐं हिनखे वरी ॿीहर मान मर्तबो अलाह पाक जे तरफ़ां वरी ॿीहर मिली पए त ॾाढो सुठो थी पवंदो। सर, असांजा जेके मुख़्तलिफ़ सिंध में उस्ताद आहिनि जेके सिखियाऊं ॾियनि पिया शागिर्दनि खे, थींदो भाईजान मसइलो इहो आहे त हिन वक़्तु हिकिड़ो त माहौल जो असरु पवंदो आहे। जीअं हाणे भरिसां वारे मुल्क में इंडिया में हिकिड़ो माहौल आहे, हिकिड़ो रुझान आहे, हिकिड़ो वैल्यू आहे हिकिड़े शइ जो जेको असां वटि न आहे। इन जे करे असांखे थोरी वधीक महिनत करणी थी पए हिते, छो त न हुजण जे करे हाणे उनखे माहौल खे छा कजे, पर पंहिंजो हिकिड़ो कजे, पंहिंजी हिकिड़ी जिदोजहद कजे। हाणे रही ॻाल्हि त सिखण जी, त सिखणु भाउ ॾाढो ॾुखियो आहे, उन जे लाइ साहु मुंझाइणो थो पए ऐं उस्तादनि जो बि ॾोह न आहे एतिरो। हाणे जेको
को सुठो उस्ताद हूंदो आहे उहो त कोशिशि कंदो आहे त हर जेको आहे सो मुंडे शागिर्द खे बि सुठे नमूने सेखारे, पर शागिर्द ते पाण ते घणो आहे, छो त सिखणु पाण उहो चाहे थो, उस्ताद त ॿुधाइण वारो आहे न, उहो थोरो बि ॿुधाईंदो त करण वारो जेको आहे जेकॾहिं करण वारो हूंदो सही माना में त उहो थोरे खे बि घणो कैच करे वठंदो। सो इहा पाण में हिन वक़्तु जेका सिखण जी जेका पोज़ीशन आहे न उहा माण्हुनि में न रही आहे, माना सिखणु नथा चाहिनि उहे, माना मीडिया जो दौर जो आहे न ॾिसी करे गानो जो तयारु थियलु गानो हले थो त चवंदा त बसि हिकदमि ईअं थियूं, ईअं त मुमकिन न आहे, उन जे लाइ स्टेप बाय स्टेप करिणो पवंदो। जीअं असां कयोसीं शुरू खां वठी थोरो 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 तॾहिं वञी हिन मक़ाम ते पहुता। सो वधीक महिनत जी ज़रूरत आहे ऐं सचाई सां महिनत जी ज़रूरत आहे। सर में हिकु सुवाल हुयो त उस्ताद आहिनि उहे ख़ासि करे के भेरीअ में सिखिया जी शुरूआति कंदा आहिनि, के राग एमन कल्याण में शुरूआति कंदा आहिनि, त इन्हनि ॿिन्ही मां बहितर कहिड़ो आहे हिकु नई शागिर्द लाइ कहिड़े राग खां पंहिंजो सिखणु शुरूआति करे? जीअं त इहे राग में राग जेके आहिनि उहे रंग आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा, हाणे उन्हनि में जेके मेन जेके ख़ासि आहिनि उहे ॿ आहिनि, हिकु भैरवी ॿियो एमन, ॿई आपोज़िट आहिनि, हू कोमल आहे हू तीवर आहे, ऐं बनस्बत तीवर जे कोमल थोरो सवलो आहे, इन जे करे उन में कोमल राग में भैरवी में सिखिया ॾिजे त बहितर आहे। उहा असां बिल्कुलु सही था चओ साईं। त असांजे जेके सिंध में उस्ताद आहिनि ॿुधंदा हूंदा त उहे बि पंहिंजे शागिर्दनि खे महिरबानी करे भैरीअ में सेखारनि त बहितर थींदो, छो जो साईं जो चवणु आहे त भैरवी सुठो राग आहे, सतनि सुरनि जो राग आहे, उनजो आरोही ऐं अमरोही साॻी आहे, सतनि सुरनि जी आहे, त उहा बहितर आहे, शागिर्द खे जल्दी सम्झ में अची वेंदी ऐं उहो उन मां जल्दी कुझु हासिलु करे वठंदो। बाक़ी आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल।